आगाह कयां खे दादलगारी मां सिंध ऐं पंजाब जे ॻोठनि मां चोरी कंदड़ गिरोह सोघो कयो वियो आहे। खानपुर महर डहरकी खेंजो ऐं दादलगारी पुलिस चोरनि जा थाक ड्राहे छॾिया आहिनि। अवांखे आगाही ॾींदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे। दादलगारी जे इलाइक़े में चोर सोघा थियण खां पोइ लॉकअप हवाले कया विया आहिनि। इलाइक़े वासियुनि पंजनि चोरनि जो पीछो करे सोघो करे वरितो आहे। गुलहसन शेख, हुसैन मलिक समेत पंजनि ॼणनि जो ग्रुप पुलिस हवाले कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, दादलगारी मां सिंध ऐं पंजाब जे ॻोठनि मां चोरी कंदड़ ग्रुप सोघो कयो वियो आहे। खानपुर महर डहरकी खेंजो ऐं दादलगारी पुलिस चोरनि जा थाका डाहे छॾिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया दादलगारी जे इलाइक़े में चोर सोघा थियण खां पोइ लॉकअप हवाले कया विया आहिनि। इलाइक़े वासियुनि पंजनि चोरनि जो पीछो करे खेनि सोघो करे वरितो आहे। तफ़सील वठंदासीं दादलगारी मां अमजद लगारी खां। अमजद, आगाह कजो। जी बिल्कुल, मां ॿुधंदो हलां त दादलगारी में केतिरनि ई महीननि खां बदमनी जी बाह भरियल हुई, जंहिं सबब हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे तमामु परेशान हुया त पुलिस को बि चोर जेको आहे उनजो पतो न पियो लॻाए सघे। राति नामालूम चोरनि जो ॻोठनि पीछो कयो, जितां 4 माण्हू जेके आहिनि उहे इलाइक़े वासी 2 मलिक बिरादरी जा ऐं 2 शेख बिरादरी जंहिंमें गुल हसन, उनखां गॾोगॾु ॿिया बि जेके आहिनि उहे उन में गिरफ़्तार कया विया आहिनि। अॼु पुलिस उन्हनि खां जांच करे पई। एसएचओ दादलगारी जो चवणु हो त हिन वक़्तु असां जांच कयूं था पिया त जेके हिन इलाइक़े मां 100 खां मथे चोरियूं थियल आहिनि उहे इन्हनि मंझां जेके आहिनि उहे असांखे लॻे थो त बरामद थींदियूं ऐं इलाइक़े में जेके चोरियूं आहिनि उहे पथरदार करे जेके पंजाब खणी वेंदा। जी महिरबानी जी आगाह करण लाइ।